पीर असांखे पैगाम ॾियण आया, नसीहतूं ॾियण आया, हिदायतूं ॾियण आया। जंहिं शइ खां मना करे विया सो अॼु उहा उन पीरनि जे मथां थिए थी। तव्हां ॾिसो, मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। पीरनि ते वञो, कहिड़े बि पीर ते वञो, तव्हांखे ज़ना मिलंदी, भंग मिलंदी, चर्स मिलंदी, हर अयाशी जो सामान तव्हांखे पीरनि ते मिलंदो। रब जी इज़त जो कसम, मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। तव्हां अखियुनि सां ॾिसो। मूंखे अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जी बारगाह में हिसाब ॾियणो आहे। मां ग़लति ॻाल्हि तव्हां ताणी नथो शेयर कयां। तव्हां अखियुनि सां ॾिसो। जंहिं पीरनि खे सख़्त सां नफ़रत हूंदी आहे, तव्हां उहो उन्हनि पीरनि जी आॾो कयो था। दुल्हन खां नफ़रत कंदा, शरनाइन खां नफ़रत कंदा, डांसुनि खां नफ़रत कंदा, नशे खां नफ़रत कंदा, ज़नाउनि खां नफ़रत कंदा। अॼु तव्हां पाण ॾिसो, पीरनि में अंदरि अखियुनि जी बि ज़ना थी हले, वात जी बि ज़ना थी हले, कमरा वठी उते बि बुकिंग में ज़ना थी हले। मां ग़लति ॻाल्हि नथो कयां, कंहिंजी माइरुनि जा लाल आहियूं। हेॾे ध्यानु ॾियो। वाणियो ग़ैर मुस्लिम जंहिंखे तव्हां चवंदा आहियो काफ़र। काफ़र जी माना आहे इनकारी। जेको रब जी ख़िलाफ़ वर्दी कंदो उहो थियो इनकारी। मन अल्लाह जी ॻाल्हियुनि ते इनकार कयो। रब शराब खां मना कई, तूं इनकार कयो, शराब पीए थो। रब ज़ना खां मना कई, तूं इनकार कयो, ज़ना करे थो। रब हराम खां मना कई, तूं इनकार कयो, हराम खाए थो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां सभु शइ त कयो था, पोइ तव्हां बि त इनकारी आहियो। इनकारी जी माना आहे काफ़र। तव्हां बि त काफ़र थियो न। वाणियो पंहिंजे मंदर में वेंदो, जॾहिं इबादत कंदो आहे न, त ख़ुदा जो कसम इबादत कंदे वक़्तु पाण खे सुकून में महसूसु कंदो आहे। तव्हां सचे अल्लाह जे आॾो रब्बुल अर्शिल अज़ीम जे साम्हूं बीहंदा आहियो, त बि नमाज़ पढ़ंदा आहियो, तव्हांखे सुकून न मिलंदा। छो? तव्हांजा ख़्यालात जेके आहिनि न, उहे नापाक हूंदा आहिनि। उन नापाकनि ख़्यालातनि जे करे तव्हां तबाह ऐं बर्बाद आहियो। तव्हां सां गॾु घर जा सुकून बि बर्बाद अथव। छो त इबादत सची दिलि सां कयो, इबादत खे इबादत सम्झी कयो, त रब्बुल अर्शिल अज़ीम तव्हांजे सदके तव्हांजे घर जे मथां बि रहमतूं नाज़िल कंदो, तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बि रहमतूं नाज़िल कंदो। हराम खाइण जी ॿिए खे नसीहत ॾींदो, पाण न मुड़ंदो, पाण हराम जे कढ हूंदो। अॻिलनि खे हरामी चवण में नंबर 1 ते मार, पर पाण उन्हनि खां वधीक हरामी हूंदो, पाण उन्हनि पाण खे न सुधारींदो। बहरहाल मुंहिंजी ॻाल्हि जो मक़सदु छा हुयो, हे जेके अल्लाह जा प्यारा वली जेके असां ॾे आया, जेके अॼु असां पीर करे वेठा आहियूं, उन्हनि जे मथां धंधा था कयूं, दबला वॼाए। को मलंग थी थो वञे कमाइण जे भुआ खां, त को फ़क़ीर थो थी वञे कमाइण जे भुआ खां। हर इंसान पंहिंजो रंग पीरनि ते ॾेखारींदो। बहरहाल 2 लफ़्ज़ मुंहिंजा यादि रखिजो। रब जा बाना बि आहियो, रब जा बंदा बि आहियो। रब जा बाना बि आहियो, रब जा बंदा बि आहियो, पर उन रब खां ख़ौफ़ कयो। जंहिं रब जो बानो सॾाए, जंहिं रब जो बंदो सॾाए, त उन रब खां ख़ौफ़ कयो। जीअं पीरनि सां तुंहिंजो सचो प्यार आहे न, अल्लाह जे वलियुनि सां तुंहिंजो सचो प्यार आहे, त उन्हनि जी ॻाल्हियुनि ते अदब ऐं एतिराम कर। रब जा वली था चवनि त असांजे साम्हूं ॻुयूं न नचायो। तव्हां नचाईंदा आहियो। असांजी
कब्रनि ते औरत न अचे, तव्हां औरतुनि खे मोकिलींदा आहियो। तव्हां रब्बुल अर्शिल अज़ीम सां सचा थियो त तव्हांखे ख़ुदा जो कसम रब्बुल अर्शिल अज़ीम माला माल कंदो। कॾहिं तव्हांखे डिप्रेशन में न आणींदो। ब्लड प्रेशर जा मरीज़, इहे बीमारियूं जेके किनियूं किनियूं बीमारियूं तव्हां में नाज़िल थियूं न, इन्हनि में अलाह तव्हां खां आज़ादी कराईंदो। ख़ुदा जो कसम था हिन ॻाल्हि ते अमल कयो, कंहिंजी मारनि जा बचायो। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।